निभागा फोट फोट अम्मा हिकिड़ो कमु कंदी आहे मां ओ मां कमु कंदी आहे हिकिड़ो थक अथई छोरा थांवनि में हा हूअ मां यादि कोन अथई पर जीअं ई कमु थो पवई अम्मा 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 लॻी पई अथई अम्मा ओ मां मुंहिंजी प्यारी मां कुझु ॾोकड़ ॾींदी आहे मूंखे हा महिरबानी करे ॾिस छो भला निभागा जूने जी मोबाइल में पैसा विझराईंदे छा ना मां इहो हनीमून ते वेंदुसि इहो वरी छा आहे हनीमून अम्मा ॾिस न हनीमून माना हनीमून हनी माना सम्झ त आहे माखी ऐं मून माना चंड माना माखी ऐं चंड अरे निभागा को सिधो सोचो न त चंड तां माखी थो लहण वञी अम्मा अम्मा ॾिस न मां कॾहिं ज़िंदगीअ में ख़बर मां माखी न आयल अथी वरी चंड तां माखी कीअं लाहींदुसि ऐं तोखे ख़बर आहे त माखीअ जी मख जॾहिं मूंखे चक वणंदी आहे त मूंखे ॾढुरो थी वेंदो आहे त मां माखी कीअं लाहींदुसि चंड तां वञी हा पोइ तोखे केरु थो चवे त चंड तां वञी माखी लाइ चंडा ॾिसो न मां पार्लर तां तयार थी आई आहियां मां वार बि स्ट्रेट कराया आहिनि शहज़ादो मां एक्चुअली मरी था वञणु चाहियूं अरे निभागी ॿुढी नथी मरी जो मुंहिंजे पुट खे थी मारी तूं वञी अकेली मर ओ नो मां तव्हां अंडरस्टैंड ई न पिया कयो माने जी बादशाहीअ जो कयां कोन कंदसि मुंहिंजी मर्ज़ी माय गॉड अम्मा असां कोमल पिया वञणु चाहियूं हनीमून लाइ असांखे 50,000 खपनि अच्छा उन भागो ईअं सिधो चओ न तव्हां घुमण था वञणु चाहियो मज़ो ईंदो वाह वाह पिणे अची त चवांसि 75,000 ॾे त असां टई था हलूं तूं जोणे आई मां मरीअ में हलंदासीं ईअं बर्फ़ वसंदी ॾिसंदासीं वॾो मज़ो ईंदो हा वाह 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 जो प्रोग्राम ठाहियो अथव मूंखे मज़ो अची वियो वाह जो आइडियो न अथव अॼु बि मूंखे मस 50,000 बोनस जा मिलिया आहिनि त 25,000 हिकिड़ो माण्हू तो वेंदो आहे हिन दफ़े मां ऐं शहज़ादो घुमी था अचूं को मरीअ बाक़ी ॿिए दफ़े तव्हां माइन खे वठी हलंदासीं मज़ो ईंदो प्रोग्राम हा वॾो लाइ धीअ इहो चाचे सही त चवई थो हिन दफ़े भला शहज़ादो ऐं पिणस वञनि घुमी अचनि ॿिए दफ़े असां हलंदियूंसीं मायूं आहियूं घर छॾे काॾे वञूं हेॾे मरण अम्मा मां ॿुधायां थो मां बाबे सां गॾु हनीमून ते कोन ईंदो मां हा वीडियो ॾिसण जी तमामु घणी महिरबानी अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आयो त शेयर कयो दोस्तनि सां लाइक कयो चैनल खे सब्सक्राइब लाज़िम कयो त जीअं मां मोटिवेट थी वधीक अहिड़ा सुठा वीडियोस तव्हां लाइ पेश करे सघां।